नाज़िकीन शाह भरिसां गुज़िरियल राति तेज़ तूफ़ान दौरान भिति किरण सबबि ज़ख़्मी थियल हिकु ॼणो फौत थी वियो आहे। वधीक तफ़सील ॿुधाइण जे लाइ टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे ज़ुल्फ़िकार जतुई। जी ज़ुल्फ़िकार, छा वधीक तफ़सील आहे? जी रात तेज़ तूफ़ान ऐं बारिशुनि तमामु घणो नुक़सानु कयो आहे, जंहिं सबबि घरनि जूं छितूं ऐं टेका ऐं दीवारूं किरण सबबि इतिहाई काफ़ी माण्हू शदीद ज़ख़्मी थिया आहिनि। ज़ख़्मियुनि में हिकु औरत ऐं ॿ मासूम ॿारड़ा ज़ख़्मी थिया, जिन खे लाड़काणे मुंतक़िल कयो वियो, जॾहिं त ज़ख़्मी ख़ुदा बख़्श लगारी, जंहिंजो दोदा लगारी सां तालुक़ आहे, उन जे मथां भित किरी, जंहिंजूं ॿई टंगियूं ज़ाया थी वयूं, जंहिंखे शदीद हालत में लाड़काणे मुंतक़िल कयो वियो हो ऐं ज़ख़्मनि जा सूर ठहंदे उहो फोत थी वियो आहे। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त तेज़ बारिश ऐं तूफ़ान तमामु नुक़सानु कयो आहे। घरनि जूं छितूं, दीवारूं, टेका, बिजली जा खंभा ऐं तारूं किरण सबबि तमामु घणो नुक़सानु थियो आहे ऐं राति बिजली जे तारुनि ऐं पोलनि किरण सबबि तक़रीबन सभु बिजली जा बि ट्रिप करे विया, जंहिं सबबि पूरी राति लाइट बि बंदि रही आहे। जी ज़ुल्फ़िकार, अवां जी महिरबानी।